बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं जेको आहे त मस्कुलाइन मां फेमिनाइन ठहणु सिखंदासूं। आज जे लेक्चर में असीं जेको आहे त मस्कुलाइन जेंडर जे अॻियां जेको आहे त काई लफ़्ज़ जो इज़ाफ़ो करे उन जे अॻियां या उन जे पुठियां कंहिं लफ़्ज़ जो इज़ाफ़ो करे असीं जेको आहे त मस्कुलाइन मां फेमिनाइन जेंडर ठहणु सिखंदासूं। हाँ जेकॾहिं असीं ॾिसूं था फॉर एग्ज़ाम्पल में त असां जेको आहे त पहिरियों लफ़्ज़ लिखियो आहे ही गोट। तो हाँ चवण जो मक़सद है कि ही गोट जो असो मस्कुलाइन है, शी गोट जो असो फेमिनाइन है। तो हाँ चवण जो मक़सद यो है कि असां हिते लफ़्ज़ गोट है इन खां पहिरें भी जो ही जो इज़ाफ़ो किया है, उन खां बाद में हिते जो असांजे फेमिनाइन में भी जो है लफ़्ज़ गोट है उन खां पहिरें असां शी जो इज़ाफ़ो किया है। चवण जो मक़सद यो है कि गोट हिते भी है हिते भी है। चवण जो मक़सद यो है कि मस्कुलाइन और फेमिनाइन में जो असांजो गोट जो है वो कॉमन वर्ड है, लेकिन मस्कुलाइन में फेमिनाइन ठहण के लिए असां जो पहिरें जो लफ़्ज़ है ही उन जी जगह ते असां शी जो इज़ाफ़ो किया है, तो असांजो मस्कुलाइन में फेमिनाइन ठही पियो। अड़े तरीक़े सां उन बाद में असांजो लफ़्ज़ है ही बियर ऐं हिते असांजो लफ़्ज़ है शी बियर। तो हाँ ही बियर में असांजो जो है शी बियर जो मस्कुलाइन में फेमिनाइन ठहियो, जहिड़े तरीक़े सां ही गोट में असांजो शी गोट ठहियो हुयो। अड़े तरीक़े सां असांजो उन खां बाद में है जेक एज का बाद में असांजो जेको आहे जेक एज का असां जेको आहे जेनी एज जेको आहे वो फेमिनाइन ठाहियो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजो आहे बुल काफ असांजो जेको आहे मुज़क्कर आहे मस्कुलाइन आहे। असां इन में मोनस जेको आहे काव काफ इन जो असां जेको आहे बुल काफ में असां काव काफ जेको आहे इन जो फेमिनाइन ठाहियोसीं। अहिड़े तरीक़े सां असांजो आहे लैंडलॉर्ड जो असांजो मुज़क्कर है मस्कुलाइन है, तो असां इन जो फेमिनाइन ठाहिण जे लाइ जेको असां हिते असां जेको लैंडलॉर्ड लिखियो आहे, हिते असां जेको आहे लैंड लेडी लिखियो आहे। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे त मस्कुलाइन मां फेमिनाइन ठही पियो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांजो ॿियो आहे मिसाल पीकॉक। त पीकॉक असांजो जेको आहे मुज़क्कर आहे मस्कुलाइन है, तो असां उन जो जेको आहे पी हेन जेको आहे असां उन जो जेको आहे फेमिनाइन ठाहियो आहे। अड़े तरीक़े से हिते चो तो काक स्पारो। तो काक स्पारो जो असांजो मस्कुलाइन है, असां उन मां जेको आहे काक हिते काक है, हिते जेको असां हेन जो लिखियो आहे, तो इहो असांजो जेको आहे काक स्पारो ऐं हेन स्पारो। तो हाँ हेन स्पारो जो असांजो काक स्पारो मां जेको असांजो फेमिनाइन ठही पियो। अड़े तरीक़े सां आहे ग्रांडसन जो असांजो मुज़क्कर है, इन मुज़क्कर मां असां मोनस ठहण जे लाइ जेको आहे त ग्रांडसन के जेको आहे असां मुज़क्कर ठहण ते मोनस ठहण चाहियूं था तो ग्रांड डॉटर ठाहियोसीं। अड़े तरीक़े से है मेन सर्वेंट। हाँ तव्हां जो मेन सर्वेंट है असांजो मुज़क्कर है, तो असां इन जो मस्कुलाइन मोनस ठहण चाहियूं था तो असां जेको आहे मेड सर्वेंट। इन में सर्वेंट हिते भी है हिते भी, तो सर्वेंट जो लफ़्ज़ है यो कॉमन है। सिर्फ जो है मेन वाली जगह ते असां मेड लिखूं था तो असांजो मस्कुलाइन में फेमिनाइन ठही पियो थो। अड़े तरीक़े से हिते आहे मिल्कमैन ऐं जेकॾहिं असां जो मुज़क्कर मोनस ठाहियूं था तो थिए थो मिल्क मेड या मिल्क वोमेन। अड़े तरीक़े से असांजो उन खां बाद में है वाशरमैन जो असांजो मुज़क्कर है मस्कुलाइन है, जेकॾहिं असां जो फेमिनाइन ठाहिण चाहियूं था तो वाशरमैन में असांजो वाशर वोमेन जो वो असांजो फेमिनाइन मोनस ठहे थो पियो। अड़े तरीक़े से स्टेप फादर। तो स्टेप फादर जो असांजो मुज़क्कर है, इन जो जेकॾहिं असां मोनस ठाहिण चाहियूं था तो स्टेप मदर थे तो। चवण जो मक़सद है तो अज के लेक्चर में असीं जेको आहे तो मस्कुलाइन जे अॻियां या पुठियां जेको आहे लफ़्ज़ जो इज़ाफ़ो करे असां जेको आहे तो मस्कुलाइन मां फेमिनाइन ठाहियूं था। जीअं असां हिते लिखियो आहे स्टेप फादर, स्टेप सिस्टर हूंदो आहे, स्टेप ब्रदर हूंदो आहे, स्टेप मदर हूंदो आहे, स्टेप फादर हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे असां मस्कुलाइन जे अॻियां कंहिं बि लफ़्ज़ एक लफ़्ज़ अॻियां रखी या उन जे पुठियां लफ़्ज़ रखी करे असां जेको आहे मस्कुलाइन मां फेमिनाइन ठाहियूं था। उम्मीद है तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर जेको आहे पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि अचे तो लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल यूट्यूब चैनल AWK अकेडमी के सब्सक्राइब कयो। महिरबानी।